सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां तव्हां सभिनी नाज़रीन जो अॼु जे हिन अंजुमन में हिन महफ़िल में हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां सिंधियुनि जे बेमिसाल ख़िज़मात खे महफ़ूज़ रखण लाइ असीं सिंधी सर्वेच प्रोग्राम में अनेक बर्क़ शख़्सियात सां मुलाक़ातूं करे चुका आहियूं। इन जो दायरो विशाल कंदे, उन जो फैलाव कंदे असां पंहिंजे नौजवाननि, असां पंहिंजे आलमनि, मुफ़करनि, सनतकारनि ऐं विद्वाननि, तमामु उन पेशावर शख़्सियात जो तव्हां सां रूबरू कराइणु चाहियूं था जिन पंहिंजे पंहिंजे पर में पंहिंजी सलाहियतुनि, पंहिंजी क़ाबिलियत जो फेज़ पूरे ज़ातीअ खे ॾियण जी हर मुमकिन कोशिश कई आहे। ही उहे हस्तियूं आहिनि जिन जी ख़िज़मात जातीअ जे लाइ, उन जे समाज जे लाइ हिकु शान थिए थो, इज़त बख़्शे थो, जिन्हनि पंहिंजे वजूद खां ॿाहिरि स्वार्थ जे घेरे खां निकिरी करे सिर्फ़ु पंहिंजे जातीअ लाइ, पंहिंजे समाज लाइ सोचियो आहे। इहो सॼो सिंधियुनि जो भरपूर सरमायो तव्हां ते पहुचाइण लाइ अॼु जे प्रोग्राम जो उनवान ई असां रखियो आहे सिंधी सरमायो। सिंधी सरमायो जी हीअ पहिरीं कड़ी तव्हांजे साम्हूं आहे ऐं अॼु आगाज़ कयूं था हिन प्रोग्राम जो असां प्रियदर्शनी एकेडमीअ जे चेयरमैन श्री नानिक रूपानी सां। मिस्टर रूपानी साहब, तव्हांजो हिते स्वागत आहे। सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त हीअ जेका समाज शेवा जी भाव आहे, जेका लगन आहे, जेको तव्हां में इहो जज़्बो पैदा थियो, छा इहा तव्हांजे वॾड़नि जी देन आहे या तव्हां कंहिं जीवन जे मोड़ ते महसूसु कयो त समाज जी तरफ़ विक वधाइजे? वॾनि जी त देन आहे, बिकॉज़ मुंहिंजो जेको फादर हूंदो कराची में, उहो बि तमामु सोशल ऑर्गेनाइज़ेशन सां म्यूनसिपल काउंसिल में मेंबर हो, बैंक जो चेयरमैन हो, घणनि हंधि उन्हनि जी वर्षे में मिली आहे वॾनि। पर जॾहिं हिंदुस्तान में विरहाङे खां पोइ आया त घर जूं जवाबदारियूं हुअण जे करे सभु कुझु छॾे पंहिंजे धंधे में ध्यानु ॾिनई। ऐं ॿियो मां सोचींदो आहियां कि असांखे समाज हेतिरो ॾिनो आहे ऐं को समय हो पाण खे एस्टेब्लिश करण में चङो टाइम लॻी वियो, छो त बिना रोटी रोज़ीअ जो मामिलो तमामु हो। पर उन खां पोइ मूंखे ईअं लॻे थो कि भॻवानु सभु कुझु ॾिनो आहे, पर स्कूल जे टाइम खां वठी इहो हिकिड़ो मन में हूंदो कि कुझु समाज खे वापसि ॾिजे। ऐं इन करे जेके बि संस्थाऊं शुरू थियूं त हिकिड़ो उहो मन में लगन हुई कि वी वेर टेकन सो मच फ्रॉम सोसाइटी, वी शुड पे बैक। छाकाणि इहो जुनून तमामु घटि शख़्सनि में आहे। प्रियदर्शनी एकेडमी जंहिं भारत जे बाउंड्रीज़ में त ठीकु आहे, उन जी सरहदुनि में रही ठीकु आहे, पर अंतर्राष्ट्रीय सतह ते उन पंहिंजी धाक जमाई आहे। त इन प्रियदर्शनी एकेडमीअ जो वजूद कॾहिं थियो या इन जो उनखे शुरू करण जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? न, 1984 में प्रियदर्शनी एकेडमी शुरू थी ऐं मां जॾहिं बि पेपरनि में पढ़ंदो हुउसि कि अॼु हिन खे नोबेल पीस अवॉर्ड मिलियो, हिननि खे टेम्पल्टन अवॉर्ड मिलियो, ऐं सभु माण्हू जेके बि आहिनि ॾाढा तमामु का वॾी हिकिड़ी कामयाबी हासिलु थी आहे ईअं पाण खे सम्झंदा हुआ। त मुंहिंजे दिलि में इहो ई हूंदो कि अहिड़ो अवॉर्ड इंडिया में छो न शुरू थिए जिते ॿाहिरि जा माण्हू अचनि। सो पर पहिरियां 10 साल तूं बि मूंसां गॾु कनेक्टेड हुए, उन में पहिरियां 10 साल त असां जेके बि हिंदुस्तान जा टॉप मोस्ट पर्सनैलिटीज़ हुआ, अचीवर्स हुआ, उन्हनि खे अवॉर्ड ॾिनो। ऐं पोइ 12 सालनि खां पोइ जॾहिं पूरी कामयाबी मिली त असां वर्ल्ड जा टॉप मोस्ट जेके बि शख़्स आहिनि, जीअं डेप्यूटी प्राइम मिनिस्टर ऑफ इंग्लैंड, तंहिंखां पोइ प्रेसिडेंट ऑफ इंडोनेशिया मेघावती सुकार्नो पुत्री, ऐं सर एडविन कैडबरी, जेके वॾियूं वॾियूं, तंहिंखां पोइ फ्रैनी जिनवाला जेकी स्पीकर ऑफ साउथ अफ्रीकन पार्लियामेंट, त अहिड़ा घणेई शख़्स अहिड़ा आया जेको घणा त पंहिंजो प्लेन खणी ईंदा हुआ, अवॉर्ड वठी करे वापसि वेंदा, ऐं उन्हनि जे कंट्री में फ्रंट पेजिस ते न्यूज़ ॾिनी वेंदी हुई। ऐं तंहिंखां पोइ ॿियूं बि उन में घणेई कमिटीज़ ठाहियूंसीं, जीअं एंटी डाउरी, तंहिंखां पोइ फाइनेंशियल असिस्टेंस टू स्टूडेंट्स हू वॉन्ट्स टू गो फॉर हायर स्टडीज़। अॼु बि हर साल असां लॻभॻि
70 to 75 स्कॉलरशिप ॾींदा आहियूं। अवार्ड्स खां अलावा ॿियो बि सिलसिलो चालू आहे प्रियदर्शनी घणेई आहिनि, घणेई एरियाज़ आहिनि। लाइक मुख्य मक़सदु कहिड़ो रहियो हुनजो? असां जॾहिं शुरू कई तॾहिं असांजा 2 मेन एरियाज़ हुयूं जेको हिंदुस्तान में टैलेंट जी का धर्त कोन्हे, का कमी कोन्हे, पर उन्हनि खे अपॉर्चुनिटी कोन थी मिले। ऐं अॼु पढ़ाईअ में घणेई स्टूडेंट्स आहिनि जेके तमामु इंटेलिजेंट आहिनि एंड दे कैन रीच ऑन एन एनी इंटरनेशनल लेवल, पर उन्हनि खे पढ़ाईअ लाइ पैसा कोन्हनि, उन्हनि खे सरकम। त असां पहिरीं सोचो जॾहिं शुरू कईसीं, असांजूं ख़ाली 2 एरिया अवार्ड्स पोइ आया कि जेके स्टूडेंट्स अॻियां वधणु था चाहिनि, अॻियां पढ़णु था चाहिनि, उन्हनि खे पूरो सपोर्ट कयो वञे। त उन जे करे असां घणेई स्कॉलरशिप जेके हर साल असां 70-75 स्कॉलरशिप ॾींदा आहियूं 10-10 हज़ारे जूं। ऐं तंहिंखां पोइ वरी ॿियो जेके आर्टिस्ट आहिनि, जीअं अनिला सुंदर हुई पहिरीं, त असांजी रामकृष्ण आडवानी, मुरली अदनानी असां वेठा हुआसीं, कौशी मीरपुरी, चई हिन खे थोरो अॻियां प्रेज़ेंट करण लाइ हिकिड़ो प्रोग्राम ठहियो वञे। त उन जो असां हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम थियो कि उन खां पोइ आई थिंक उनखे पूरी कामयाबी, शी इज़ अ वेरी टैलेंटेड गर्ल, बट चङी कामयाबी मिली, पर इट ओपन लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज़। इहो हुयो बुनियादु जॾहिं विधो वियो प्रियदर्शनी एकेडमीअ जो, जी लॻभॻि 84 जी ॻाल्हि आहे। जी जी त असांजी प्रियदर्शनी एकेडमी जेका आहे उन जो मुख्य उद्देश्य इहो रहियो त कलाकारनि खे सिंधी कला खे हिमथायो वञे। नॉट सिंधी टू स्टार्ट विद, बट सभिनि कलाकारनि खे, सिंधियुनि खे मेन, यानी जॾहिं शुरूआत कई त थी हींअर सम्झो तंहिंखां पोइ जेके बि आर्टिस्ट आहिनि हिंदुस्तान में, या ॿिया जेके वॾा आहिनि अपकमिंग आहिनि, उन्हनि खे पूरो सपोर्ट ॾिनो वञे। ऐं तंहिंखां पोइ वरी जेके लिटरेरी अवार्ड्स आहिनि, असां हर साल सिंधियुनि खे हिकिड़ो 25,000 रुपया, हिकिड़ो सिंधी लैंग्वेज, मराठी, गुजराती ऐं हिंदी, उन्हनि खे, छो त सिंधी जे ख़ाली असां कंदासीं त सिंधियुनि खे ॿियनि खे बि गॾु खणी हलणो आहे, मां ईअं सम्झां थो, उहो तमामु ज़रूरी आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं घणेई नॉन सिंधीज़ आहिनि जेके हींअर प्रियदर्शनी खे फुल सपोर्ट ॾिनो वियो आहे। जीअं तोखे ख़बर आहे, पाण शुरू कई त विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, गोविंदराव, सभु गॾिजी करे मिनिस्टर्स जी ॻाल्हि निकिती आहे। हा, त प्रियदर्शनी एकेडमी जी सुञाणप घणो करे सियासतदान ऐं हिकिड़ो इंडस्ट्रियलिस्ट ऐं बिज़नेसमैन में वधीक आहे बनस्बत आम जे, उन लाइ तव्हांखे? न, कॉमन मैन लाइ घणेई प्रोग्राम्स आहिनि, जीअं हेल्थ कैंप्स आहिनि, पाण शुरू कंदा आहियूं, या स्कॉलरशिप में नंढा स्कूल मां, कॉलेजनि मां एतिरा असांखे लेटर्स ईंदा आहिनि जेके ॾींदा आहिनि। पर मिनिस्टरनि जो इहो मिनिस्टरनि ते ध्यानु इन करे आहे कि के बि समाज जा जेके कार्य आहिनि या जेके इशूज़ आहिनि, जेको तूं मां सॉल्व करण में पर्दे जे अंदरि रहिजी न वञे, पब्लिक ताईं पहुचणु घुरिजे। ऐं आई थिंक प्रियदर्शनी एकेडमी सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे, जॾहिं मां प्रेसिडेंट ऑफ इंडियन मर्चेंट चैम्बर्स जो, त मुंबई डेवलपमेंट हिकिड़ो इशू हो, जंहिं बि मिनिस्टर सां, इवन कंहिंसां बि ॻाल्हाईंदो हो, MP या इवन चीफ मिनिस्टर, त मुंबईअ ते ध्यानु उन्हनि जो बिल्कुलु घटि हूंदो हो। चवंदा असां पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीज़ खे ॾिसूं, असांखे इलेक्शन हलिणो आहे, हा, त उन ते तमामु घटि हूंदो। पर जॾहिं मूं मैनेजिंग कमेटी खे चयो कि भाई मुंबई ते ध्यानु घटि आहे, त मूंखे हिकिड़ी 2-4 प्रोग्राम करना आहिनि, जो कि सभिनी पॉलिटिकल पार्टी सां उन्हनि सां हिकिड़ो डायलॉग शुरू कयूं, भई मुंबई जेकी कमर्शियल कैपिटल आहे, उन जे लाइ फाइनेंशियल कैपिटल आहे, उनखे उन ते इन्वेस्टमेंट असांखे 60,000 करोड़ हर साल मुंबई ॾींदी आहे, ऐं 500 करोड़ बि असां मुंबई जे मथां ख़र्चु कोन कंदा आहियूं। त इहो हिकिड़ो इशू मूं खयों, त पहिरीं त चयो वाई पॉलिटिकल पार्टीज़ विल कम फॉर योर प्रोग्राम, पर मां तोखे ॿुधायां कि सभु पॉलिटिकल पार्टीज़ मुंहिंजा 2 राउंड ऑफ टॉक्स, शिवसेना, BJP, कांग्रेस आहे, NCP, सभिनि खे गॾिजी करे ऐं उहो डायलॉग शुरू कयो। ऐं अॼु बि असांजी मीटिंग प्राइम मिनिस्टर सां गॾु आहे उन ई मुंबई इशू ते। अच्छा, इहो ई साॻियो मुंबई इशू। ऐं तंहिंखां पोइ मीडिया जो बि जाम सपोर्ट। पहिरीं मुंबई जे बारे में का मीडिया ॻाल्हाईंदी कोन हुई, 3-4 साल पहिरीं अॻु ॾिसंदे, पर इंडियन मर्चेंट चैम्बर में जेकी शुरू थी ऐं सभु टॉप पार्टी जा लीडर्स आया, लाइक उद्धव ठाकरे, उन सां गॾु जेके उनजो सेक्रेटरी, प्रेसिडेंट, सभु NCP मां सभु टॉप में टॉप माण्हू आया, कांग्रेस आया, मां चीफ मिनिस्टर सुशील कुमार शिंदे, त इन्हनि खे सभिनि खे वठी करे वी वर एबल टू गेट द बॉल रोलिंग। इन्हनि सभिनी जी ॻाल्हि निकिती आहे
त तव्हांजा रिलेशन जेके आहिनि, तव्हांजा तालुकात जेके आहिनि, सभिनी पॉलिटिकल पार्टी सां तमामु स्मूथ आहिनि, पोइ उहा शिवसेना हुजे, बीजेपी हुजे या कांग्रेस हुजे, उन जे पोयां राज़ कहिड़ो आहे? उन में को पर्सनल स्वार्थ कोन्हे, एंड आई हैव नेवर बीन एम्बिशियस टू गेट इन टू पॉलिटिक्स. तो आई थिंक वंस यू हैव एन एक्सलेंट रिलेशन, सभिनि सां रिलेशन रखण सां बिना स्वार्थ जे बिना स्वार्थ जे बिना का कमु वधीक थी सघे थो. ऐं अॼु जेके पार्लियामेंट्री कमिटीज़ आहिनि उन्हनि सां इंटरेक्शन करणु, उन्हनि सां इशू करणु, त आई थिंक इवन मुंहिंजी जेकी थोरी सक्सेस IMC में हुई, इंडियन मर्चेंट चैम्बर में, बिकॉज सभु पॉलिटिकल पार्टी सां तमामु जीअं ट्रकर स्ट्राइक थी, जनरली स्ट्राइक हलंदी रहंदी आहे, विदिन 48 आवर्स चीफ मिनिस्टर सां वेही करे, चीफ सेक्रेटरी सां वेही करे उन्हनि जो सम्झौतो, भई उन्हनि जा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि, गवर्नमेंट जा कहिड़ा लिमिटेशन्स आहिनि, त इन 48 आवर्स द स्ट्राइक वॉज कॉल्ड ऑफ, यू नो. सो पर इन सभई लाॻापे जो, इन रिलेशन जो सिंधी समाज खे कोई फेज़, कुझु फ़ाइदो या उन जे लाइ के प्रॉब्लम्स तव्हां खयां हुजनि? जी, सिंधी समाज जा जाम प्रॉब्लम, जीअं मां ढोंडेशा, नंदरबार ढोंडेशा जो 40 सालनि ताईं मूंखे हिकु दफ़ो नारी गुरसानी सुर्गीय फ़ोन कयो हो, चई हुन जो इशू, ऐं उन टाइम में विलासराव देशमुख रेवेन्यू मिनिस्टर हो, ऐं उन्हनि दुकाननि वीचारनि जा 100 खनि दुकान हर साल भञी करे उन्हनि कंदा हुआ. त इहो इशू मूं कयो, तॾहिं सुशील कुमार शिंदे, प्रभा राव, सभिनि खे. त मूं चयो भई बॉम्बे में तव्हां हिकिड़ो झूपड़पट्टी खे नथा उठारे सघो, इहे वीचारा 40 सालनि तां जहिड़ा निंदर कराइनि, सो इन्हनि ते तव्हां छो न ध्यानु ॾियो. पर मां विलासराव देशमुख जो चङो शुक्रगुज़ार आहियां, उन वेही करे सभिनी हिकिड़े ॾींहं सां रूम में वेठा हुआसीं, विलासराव, शिंदे, मूं चयोमांनि मां तव्हांखे वञणु कोन ॾींदुसि ॿाहिरि जेसिताईं ही इशू, ऐं इट वॉज गुड ऑफ बोथ ऑफ देम, ॿई ॼणा वेही करे सॉल्व करे, ऐं उन्हनि खे उहा दुकान पका करे ॾिनई. ऐं जॾहिं उहो वीचारा अहिड़ा ख़ुशि थिया, ऐं मां सम्झंदो कोन हुउसि कि सिंधी क़ौम में पॉवर्टी जे हेठां माण्हू रहंदा आहिनि. मूंखे बिल्कुलु भई मूंखे बिलो पॉवर्टी लाइन में कहिड़ा अहिड़ा ग़रीब हूंदा आहिनि, मां सम्झंदो सिंधी चङा भला आहिनि पंहिंजे. पोइ उते जॾहिं मां वियुसि नंदरबार में, त वीचारा झूपड़पट्टी में घणेई सिंधी रहंदा हुआ, ऐं उन्हनि खे कपिड़ा या ॿिया उन में वेठा आहिनि. ऐं जॾहिं मूं इहो ॾिठो, तॾहिं मूंखे दिलि में एतिरो लॻो कि मां सम्झां थो हीउ तमामु सुठो. ऐं उन्हनि जे अखियुनि में पाणी अची वियो, चई असां 40 सालनि ताईं भिटकंदा आहियूं, तॾहिं बि असांखे कंहिं ॾिठो कोन को. पोइ वरी फ़ोटो खणी आया विलासराव जो, ऐं मुंहिंजो भई तव्हां, जीअं असांजे लाइ भॻवानु विलासराव आहे, छो त असांखे 40 सालनि में उते उन्हनि उते वञी करे धर्मशाला में फ़ोटो अॼु लॻो पियो आहे. त जेके बि इशूज़ थींदा आहिनि, मां ॿी तोखे ॿुधाईंदुसि, जॾहिं पाण झूलेलाल जी TV सीरियल जो कि तो जवाबदारी खई हुई, रिकॉर्डिंग कई, ऐं पोइ दूरदर्शन कोन ॾेखारे सघी, ऐं उहो इशू असां पार्लियामेंट में, राज्यसभा, लोकसभा में अॼु ताईं वोट बना आहिनि. एंड इमीडिएटली जस्टिस वॉज डन टू सिंधी कम्युनिटी. त जेके कहिड़े बि कम्युनिटी जा हुजनि, ऐं सिंधी, यू नो, आई हैव बीन बॉर्न इन सिंधी कम्युनिटी, आई एम प्राउड ऑफ सिंधी. पर एट द सेम टाइम जिते रहूं था त ॿियूं क़ौमूं बि आहिनि, महाराष्ट्रियन, गुजराती, सभिनि खे आई थिंक वी हैव ऑल टू वर्क टुगेदर. उन में असांजी ताक़त हिकिड़ी वधी वञे थी. बराबरि आहे, सही ॻाल्हि आहे. असां जेको प्रियदर्शनी अकेडमीअ जो प्लेटफॉर्म ठाहियोसीं, सिंधी समाज सां गॾोगॾु पूरे बम्बई जो, पूरे हुन जो शेवा करण जे भावना खां असां ठाहियोसीं. हुन में तव्हां बिल्कुलु हर तरह सां फिट वेठा आहियो. पर हींअर असांजे सिंधी समाज जो मान ऊचो थियो, हिकु तमामु सुठी इज़त मिली, जो तव्हां पहिरियां शख़्स आहियो सिंधी जेके 100 सालनि जे दौरान इंडियन मर्चेंट चैम्बर्स ते प्रेसिडेंट थिया. उन जे उहिदे ते रहंदे, उन्हनि जी शेवाऊं कंदे तव्हां छा अनुभव हासिलु कयो? मां सम्झां थो मूंखे घणी शिक्षा मिली, उते हिकिड़ी एजुकेशन मिली. हिकु त दुनिया जा जेके बि घणा प्राइम मिनिस्टर, जीअं इज़राइल जो प्राइम मिनिस्टर आहे अॼु, यू नो, आई हैड लॉट ऑफ इंटरेक्शन विद देम. तंहिंखां पोइ कैम्ब्रिज जो प्रेसिडेंट, घणी यूनिवर्सिटियुनि जो, ऐं अलॻि अलॻि रतन टाटा सां मीटिंग थियूं, अलॻि अलॻि जेके बि असांजा हस्तियूं आहिनि ट्रेड एंड कॉमर्स में, इंडस्ट्रियलिस्ट सां हिकिड़ो इंटरेक्शन उन्हनि सां थियो. ऐं आई टुक अप लॉट ऑफ इशूज़ ऑफ ट्रेडिंग कम्युनिटी या बिज़नेसमैन. बराबरि आहे, उन्हनि ते
मुंहिंजी मीटिंग प्राइम मिनिस्टर ताईं मां वियुसि जॾहिं एक्सपोर्टर्स जो प्रॉब्लम हो फॉरेन दे वर बीइंग हैरेस्ड मां फाइनेंस मिनिस्टर वटि उन्हनि खे वठी कॉमर्स मिनिस्टर सां त इंटरेक्शन जाम थियो ऐं घणेई में असांखे सक्सेस मिली जीअं हिकिड़ो प्रॉब्लम कयो प्रॉपर्टी टैक्सिस ते जेको अॼु ताईं महाराष्ट्र गवर्नमेंट बिल्कुलु ध्यानु कोन थो ॾिनो ऐं मूंखे हींअर ख़बर पई आहे कि ऑर्डिनेंस तयारु पियो आहे उहो ख़ाली इशू करण जी देरी आहे ऐं कल्ह बि उन्हनि जे मथां मुंहिंजी मीटिंग हुई नारीमन पॉइंट एसोसिएशन ऐं प्रॉपर्टी ओनर्स त जेके बि इशू आया उन्हनि ते मूं ध्यानु ॾिनो ऐं सभिनी जेके ॿिया चेंबर ऑफ कॉमर्स आहिनि उन्हनि सां गॾिजी करे कमु करण में मूंखे लॻे थो हिकु त मां पहिरियों सिंधी हुउसि पहिरीं 100 सालनि में को बि कोन्हे ऐं मूंखे हींअर ख़बर पई आहे कि बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स में 2 सिंधी अशोक वाधवा प्रेसिडेंट थियो आहे उन में 150 साल में पहिरियों सिंधी हूंदो ऐं तंहिंखां पोइ ॿियो शाहनी आहे उहो बि वाइस प्रेसिडेंट आहे त मूंखे लॻे थो हिकिड़ो दरवाज़ो जेको ख़ाली सिंधियुनि जे लाइ बंदि हो उहो खुलियो आहे ऐं मां सम्झां थो अॼु उन्हनि बि रियलाइज़ कयो आहे कि अॻे तमामु माण्हू थोरो सोचींदा गुजराती जा मारवाड़ी जा ॿियो टियों हींअर टैलेंट खे ॾिसनि था मां सम्झां थो उहो हिकिड़ो दरवाज़ो सिंधियुनि लाइ हिन सॼे साल जे अंदरि तव्हां वधि में वधि कलेक्शन बि करे ॾिनी आहे इंडियन मर्चेंट चैम्बर्स खे फ्यूचर जे उन लाइ टाइम जेको रिकॉर्ड हो आई थिंक चङो कलेक्शन थियो ऐं सिंगापुर में कॉन्फ्रेंस थी जिते 900 ॼणा 700 खनि डेलीगेट 200 इनवाइटी विच वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज्ड आउटसाइड इंडिया बाय एनी ऑर्गेनाइजेशन पर हिन में छा हो हिकिड़ो टीम वर्क ऐं गवर्नमेंट जो पूरो सपोर्ट हो उते जो जेको असांजो हाई कमिश्नर हो ऐं सभिनी त इट्स अ टीम वर्क एंड विथ टीम वर्क यू कैन डू मिरेकल्स उहो त बराबरि आहे गॾिजी करे असां कामयाबी हासिलु कयूं था असां सिंधियुनि खे तव्हां इहो महसूसु कयो था त पॉलिटिकल राइट्स तमामु घटि मिलिया आहिनि उन लाइ असांजी कमज़ोरी आहे या सरकार असांखे इग्नोर कयो आहे असांजी ॾिसो जॾहिं पहिरीं पाण आयासीं हिंदुस्तान में त असांजी पहिरीं प्रायोरिटी हुई पाण खे एस्टेब्लिश करणु इकोनॉमिक आर्थिक तरह सां पाण खे सेट उहो करणु तमामु आर्थिक तरह पहिरीं पंहिंजो वापारु ऐं वी केम ऑलमोस्ट रेफ्यूजीज़ वांगुरु आया मथे सभु खाली कुझु छॾे आया मथे खाली त उहो पूरो थियण खां पोइ असां नेचुरली थोरो पॉलिटिकली तमामु वीक आहियूं उन जो हिकिड़ो कारण इहो आहे कि असांखे पंहिंजी वोट बैंक कोन्हे किथे बि असां इलेक्ट नथा थी सघूं बिकॉज सिंधी दे आर स्कैटर्ड ऑल ओवर द वर्ल्ड ऐं हिंदुस्तान में बि अलॻि अलॻि जॻहियुनि ते आहिनि त इहो हिकिड़ो वॾो खामी आहे पर असां सिंधियुनि जिते बि असां रहिया आहियूं उतां जे लोकल माण्हुनि सां त प्यार मोहबत सां रहूं था त उन्हनि जी मोहबत असांखे मिलणु घुरिजे वोट ॾियण वक़्तु उहा नथी मिले पॉलिटिकल पार्टीज़ जॾहिं कैंडिडेट सिलेक्ट मां ट्रेजरर रही चुको आहियां घणनि पार्टी ते ओॾी महिल सोचींदा आहिनि भई हिते वोट बैंक में घणा सिंधी आहिनि घणा गुजराती आहिनि घणा मारवाड़ी आहिनि या घणा उहो ज़रूरु ॾिसंदा आहिनि ऐं ॿियो इन में जेसिताईं वोट बैंक में माण्हू सक्सेसफुल नथो थिए त मूंखे लॻे थो पॉलिटिकल पार्टी जूं बि थोरियूं उन्हनि खे प्रॉब्लम आहे ॾियण लाइ बिकॉज उते जा ॿिया जेके लोकल माण्हू आहिनि उहे चवनि था भई असांखे छो न टिकट मिले पर हाणे ॾिठो वञे त एल के आडवानी अॼु आहे डेप्यूटी प्राइम मिनिस्टर थी चुको आहे या राम जेठमलानी आहे त मूंखे लॻे थो सिंधियुनि खे थोरो ध्यानु उते वधीक ॾियणु खपे न हाणे जीअं तव्हां ॿुधायो की असां वटि वोट बैंक कोन्हे असांजो कोई अहिड़ो पैकेट कोन्हे जितां असांखे वोट मिलनि ऐं असां खटी अचूं जी इहा पोज़ीशन हमेशह रही त पोइ असांजो सिंधी कोई बि पार्लियामेंट में खटी न ईंदो कोई जीते न ईंदो फ्यूचर त ॾुखियो थो लॻे पर मूंखे लॻे थो थोरो हिते सिंधी समाज ऐं ॿी वॾे में वॾो जेको प्रॉब्लम मूंखे लॻे थो सिंधी समाज खे अॻियां वधण लाइ हर क्षेत्र में असां टॉप ते पहुता आहियूं वापार में जेको बि फिल्म इंडस्ट्री हिकिड़ी असांजी वॾी में वॾी वीक जेकी एरिया आहे उहा आहे मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया असांखे पंहिंजो न्यूज़पेपर कोन्हे अॼु जिते बि तूं नंढे नंढे ॻोठ में वञे त मारवाड़ियुनि जो टोटल कंट्रोल आहे उहे पार्लियामेंट मीडिया खे ठाहे था छॾनि ॼण पार्लियामेंट जा सुवाल जवाब मीडिया जे मार्फत अची सघनि था ॿियो कंहिंखे सम्झो उनखे मथे खणणो आहे भई फलाणो सो एंड सो जेको आहे उनजे लाइ उन्हनि जा लेख ही हू त आई थिंक अनलेस वी हैव अ मीडिया विथ अस
अॼु मां हिकिड़ो पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾींदुसि। हिकु दफ़ो हिकिड़े मां डेलीगेशन में इंदिरा गांधी सां गॾिजण वियो हुउसि उन डेलीगेशन में, त उते ख़बर पई, आई थिंक आर के धवन हो, भई रामनाथ गोयंका उन सां गॾिजण आयो हो। त जीअं हुन रामनाथ गोयंका जो इंदिरा गांधीअ नालो ॿुधो त असां ते ध्यानु घटि ॾेई करे सिधो ध्यानु होॾां वियो। माना मीडिया जो जेको पावर आहे उहो। ऐं जॾहिं इंडसइंड शुरू थी हुई तॾहिं मूंखे श्रीचंद हिंदूजा ऐं ॿिया सभु गॾिया त मां पहिरीं उन्हनि खे इहो ई चयो की पाण खे मीडिया ज़रूरी आहे, हुअणु खपे। पोइ उन्हनि चैनल शुरू कयो, अॼु उहो सक्सेसफुल न थियो, पर जेसिताईं पाण खे प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया न आहे, मां सम्झां थो फ्यूचर में एतिरो को रस्तो नथो लॻे की असांजा जेके पार्लियामेंट आहे। ऐं अॼु थोरी ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे की घणेई सिंधी जेके आहिनि उहे मराठी बि ॻाल्हाइनि था, लोकल लैंग्वेजिस ॻाल्हाइनि था ऐं हिली मिली सभिनि सां कमु कनि था। त यंगर जनरेशन जेको आहे उहे इहे न सोचीनि भई हीअ मराठी आहे या गुजराती आहे या पंजाबी आहे, उनजी केतिरी लियाकत आहे उनखे उहो वोट ॾींदा। इहो बि थी सघे थो चेंज, पर इमीडिएटली मूंखे इन सॼे दौरान असां पंहिंजी जेका वजूद आहे उहा खोए था वियूं। जीअं तव्हां ॿुधायो भई यंगस्टर्स जिते रहनि था उतां जो तहज़ीब संस्कृति खणनि था, ॿोली खणनि था, त छा ईअं तव्हां फील नथा कयो त भई असां पंहिंजी संस्कृति विञाईंदा था वञूं? उहो त बराबरि आहे, हिकदमि विञायूं था। लैंग्वेज जेकी आहे जो घणा असांजा ॿार ॻाल्हाइनि कोन था, केतिरो इवन अॼु मां लिखी कोन ॼाणा। जीअं आहे पाकिस्तान मां इंग्लिश स्कूल में भर्ती थी करे वरिती त लिखण बि कोन थो ॾिठो। ॾाढो ॾुख त थिए थो, पर हाणे अॼु पूरो वर्ल्ड जेको आहे उहो हिकिड़ी लैंग्वेज बाई वन लैंग्वेज वन वर्ल्ड, यू नो, त इट इज़ गोइंग टू अफेक्ट लॉट। खे बचाइण लाइ कुझु त करणु घुरिजे। बचाइण लाइ ज़रूरी आहे। उन में असांजो हिकु त जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि या असांजा पॉलिटिकल लीडर्स जेके बि आहिनि उन्हनि खे वेही करे ॿारनि खे घटि में घटि सिंधी ॻाल्हाइणु ज़रूरु हुजे। या जेके प्रोग्राम्स आहिनि जीअं असां हर यू नो हिकिड़ो अवॉर्ड ॾींदा रहंदा आहियूं ऐं मूंखे लॻे थो 5-10 साल खां पोइ असांखे आथर ई ॾुखियो लॻंदो कंहिंखे अवॉर्ड ॾियूं। छाकाणि नओं जेके साहित्यकार आहिनि अचनि कोन था, नवां कलाकार असां वटि कोन था पैदा थियनि। उन्हनि जे लाइ जे प्रियदर्शनी अकेडमी क़दम अॻियां वधाए भई हर साल के न्यू टैलेंट जे लाइ कॉम्पिटिशन थियनि, नवां आर्टिस्ट असां वटि अचनि। हिन वक़्तु सॼे हिंदुस्तान जे अंदरि 5-7 आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके सभिनी हंधि पहुचनि था। त हिकु उन ॻाल्हि ते बि ध्यानु जेकॾहिं ॾिजे, या जेकॾहिं रंगमंच जे बारे में तव्हांजो छा वीचार आहे? त असांजो इतिहास स्कूलनि कॉलेजनि में पढ़ायो कोन थो वञे, छाकाणि अलॻि अलॻि स्टेट वारा पंहिंजो इतिहास पढ़ाइनि था। त असांजो इतिहास जेको आहे रंगमंच जे मार्फत डांस बैले में जेकॾहिं तव्हां उन में तव्हांजो रायो आहे? भई पर असां हर साल हींअर हिकिड़ो प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। KC कॉलेज, HR कॉलेज मां सिंधी डिबेट कॉम्पिटिशन त चालू ई आहे, पर उन जो केतिरो इम्पैक्ट पए थो ज़रूरु थींदो पए थो। ऐं असां उन्हनि खे प्राइज़िस ॾींदा आहियूं ऐं उन्हनि में शौक़ पैदा करणो आहे जेतिरो थी सघे। ऐं कॉलेजिस, आई थिंक आवर कॉलेजिस आर डूइंग वेरी वेल। पर कॉलेजनि में अहिड़ी काई फार्मूला नथी अची सघे त जेको स्टूडेंट सिंधी खणंदो उन सां रियायत थींदी या उनखे एडमिशन ॾिनी वेंदी या उनखे फेवर कई वेंदी, अहिड़ो कुझु? पर उहो त आहे न, पर यू कांट गेट स्टूडेंट। अॼु उहे घणा जेके आहिनि सिंधी पढ़ण लाइ तयारु कोन्हनि, छो त एतिरो असांजो समाज ते इंग्लिश लैंग्वेज ते एतिरो ध्यानु ॾिनो वियो आहे। अॼु ॿारु ॼमे थो त उन सां अंग्रेज़ी ॻाल्हाइनि था, सिंधी कोन था ॻाल्हाइनि, हिंदी कोन था ॻाल्हाइनि। भई छो? भई हुनखे एडमिशन कॉलेज में स्कूल में कोन मिलंदी जेसि ताईं इंग्लिश फ्लुएंट न ॻाल्हाए। अॼु 3 साल या 2.5 साल जा ॿार ॾिसो एतिरी फ्लुएंट इंग्लिश था ॻाल्हाइनि, त उहो असांजी सभिनी इंडियन लैंग्वेजिस खे प्रॉब्लम आहे। मराठी खे, गुजराती खे, पंजाबी, उहो सभु उन्हनि खे बि इहो असांखे वधीक आहे, छो त असांखे पंहिंजो लैंड कोन्हे। अॻे चवंदा हुआसीं भई उल्हासनगर में सिंधी ॻाल्हाइनि था, पर मूंखे लॻे थो हींअर उते उल्हासनगर में घटिजी वई आहे सिंधियुनि जी। त इट इज़ अ नेशनल प्रॉब्लम। आई थिंक गवर्नमेंट खे, सिंधी समाज खे, ॿिया जेके संस्थाऊं आहिनि उन्हनि खे बि ॾियणो पए की असांजी जेकी इंडियन लैंग्वेजिस आहिनि ऐं सिंधी इन पर्टिकुलर, उन्हनि ते ध्यानु ज़रूरी आहे। तव्हां सरकार जी ॻाल्हि कढी, लैंड जी ॻाल्हि कढी, त छा असां विच में हिकिड़ो दौरु हलियो हो, हिकिड़ी मूवमेंट हली हुई, कुझु सॼणनि हलाई, त लैंडलेस सरकार असांखे मिलणु घुरिजे, तव्हां हुन सां सहमत आहियो? मां सम्झां थो गवर्नमेंट लाइ ॾाढो ॾुखियो आहे ॾियणु। हिकिड़े खे ॾींदा ॿिए खे, इट्स अ पॉलिटिकल, वेरी बिग पॉलिटिकल प्रॉब्लम। जे हिकिड़े खे ॾींदा एतिरो ईज़ी उन्हनि खे गवर्नमेंट खे लॻे कोन थो। मिलणु खपे, उहा ॻाल्हि बराबरि आहे, पर छो ॾियनि?
ऐं अॼु छाकाणि त असां बि हक़ वास्ता ओड़ा ई मिलणु घुरिजनि मिलणु खपनि जेके पर ॿियनि पर जातियुनि खे अॼु सम्झो मिलनि था। तूं उन जॻह ते हुजी तुंहिंजे लाइ प्रॉब्लम हूंदो के को लैंड कंहिं पर्टिकुलर कम्युनिटी खे ॾियणु लैंड न ॾियनि, लैंड लेस सरकार ॾियनि, कोन ॾींदा मूंखे अॼु मूंखे या जेके यूनियन टेरिटरीज़ आहिनि, जीअं मिस्टर बख्शानी विच में मूवमेंट हलाई त काई न काई यूनियन टेरिटरी मिले, उन जे फेवर में आयो तव्हां? मां सम्झां थो मां फेवर में आहियां कि सिंधियुनि खे थोरो टिकटूं ॾियनि इलेक्शन जूं ओके, ऐं उन्हनि खे या नॉमिनेट कनि असेंबलीज़ में या पार्लियामेंट में या लोकल काउंसिल्स में पंचायत में, उन खां शुरूआति कंदा त उहो वधीक सुठो थींदो। हुन में थोरो गवर्नमेंट खे मूंखे लॻे थो तमामु ॾुखियाई थींदी, अब एतिरो सिंपल कोन्हे। सिंधी उहे बि घुरण में त विश्वास न रखंदा आहिनि, अॼु पंहिंजे अॼु अॼु बलबूते ॾिसो ते। नंढे हूंदे खां असां जीअं आया आहियूं त पहिरीं चवंदा आहिनि सिंधियुनि जो हथु हीअं हुअणु खपे, हीअं न हुअणु खपे। बराबरि अॼु ॾिसंदा को बि सिंधी बेगर हिंदुस्तान में हेतिरी तबाही आई, पाकिस्तान मां वीचारा घणा ग़रीब खाइण लाइ पीअण लाइ, तॾहिं बि उन्हनि भिख कोन मंगी, पंहिंजे ट्रेनुनि में वञी करे पिपरमेंट विकिणंदा हुआ या भाॼियूं विकिणंदा हुआ या ॿिया शयूं, पर कॾहिं भिख कोन विकिणंदा। त सिंधियुनि खे घुरण लाइ मूंखे लॻे थो चङो शर्म, ऐं चवंदा आहिनि हिमत मर्दा त मदद ख़ुदा, त हिमत कंदा रहंदासीं त मूंखे नथो लॻे का बि कामयाबी कोन ईंदी। हर प्रॉब्लम जो सोल्यूशन त आहे, पर कंहिं प्रॉब्लम खे वधीक टाइम थो लॻे सोल्यूशन अचण लाइ, पर वी शुड नॉट गिव अप। असां जेके अहिड़ा प्रोग्राम जेको तूं करीं थो, आई थिंक सिंधी समाज जे साम्हूं वेंदा, उन्हनि खे ख़बर पवणु खपे सिंधियुनि खे कि असांजी कम्युनिटी खे केतिरो ॾियणु खपे, हेतिरो वरितो आहे। जेतिरो ऐं 100 सालनि जी, हज़ारे सालनि जी शाह अब्दुल लतीफ़ या ॿिया जेके असांजा रहिया जहाज या अबाना फिल्म, सो इवन टेम्पररी हिकिड़ो नंढियूं फिल्मूं ठाहियूं जेके यंगस्टर्स खे भाइनि सिंधी सेखारण लाइ। इलेक्ट्रॉनिक मीडिया खे वो सपोर्ट तमाम, I think electronic media today, audio visual has got a tremendous impact on people, and that we should continue, we should not give up. न जीअं नंढियूं नंढियूं के ॻाल्हियूं आहिनि जेके सिंधियुनि जे डायरेक्ट जज़्बात सां वास्तो रखनि थियूं, 60 सालनि ताईं असांजी झांकी जेका आहे सिंधियुनि जी नथी ॾेखारी वञे। नंढी ॻाल्हि आहे करंसीअ ते सिंधीअ में नथो लिखियो वञे, जॾहिं की असांजी 8th शेड्यूल में आयल आहे, त उन बारे में तव्हां कॾहिं मूवमेंट हलाई आहे? आई थिंक झांकियुनि जो हिकु दफ़ो मूंखे यादि आहे, असांखे गवर्नमेंट एग्री कई हुई, ऐं आई थिंक तूं मूं सां गॾु हुए, ऐं उन खां पोइ असां फॉलोअप कोन कयो। आई थिंक इहो असांजो ॾोह आहे। गवर्नमेंट सां असां जॾहिं मीटिंगूं कयूं ऐं उन्हनि चयो ठीकु आहे तव्हां असांखे माण्हू मोकिलियो, ऐं वीवर, त आई थिंक उन में तकलीफ़ कोन थींदी जे पाण पंहिंजो होमवर्क वरी कयूं ऐं उन्हनि ते वञूं। ऐं ॿियो करंसी ते नोट लिखाइण लाइ वी टेक अप विद द गवर्नमेंट, या इवन जॾहिं LK आडवानी हो त उन टाइम में, या इवन अटल बिहारी वाजपेयी या हींअर डॉक्टर मनमोहन सिंह, उन्हनि सां वञी करे ॻाल्हाईंदासीं। मूंखे लॻे थो न कंदा, का अहिड़ी तकलीफ़ जी ॻाल्हि कोन थी लॻे। वेझड़ाईअ में ही सक्सेस इज़ अवर बर्थ राइट, सक्सेस इज़ अवर बर्थ राइट, ही किताब तव्हां रिलीज़ कयो, मां सम्झां थो बाला साहब ठाकरे साहब हिन खे रिलीज़ कयो जी। हिन किताब जो निचोड़ छा आहे? जॾहिं बायोग्राफी हो जेको पब्लिशर आयो, चई मूंखे तव्हांजी बायोग्राफी पब्लिश करणी आहे, मूं चयोमांसि भई तूं छो थो वेस्ट करी, केरु मुंहिंजी बायोग्राफी पढ़ंदो? त चई भई मुंहिंजो धंधो आहे ऐं मां होमवर्क करे आयो आहियां। पोइ हिकु ॻाल्हि मुंहिंजे मग़ज़ में आई कि हर इंसान खे लाइफ में तकलीफ़ूं जाम अचनि थियूं, ऐं असांजो नंढे हूंदे खां वठी या स्कूल में या कॉलेज में, मूंखे बि 1958 में कॉलेज में एडमिशन खपंदी हुई, जॾहिं सिंध खां माना कॉलेज स्कूल पढ़ी करे पूरो करण खां पोइ, त पोइ मूंखे ॾाढी ॾुखियाई थी, छो त मार्कूं मूंखे घटि हुयूं। ऐं मुंहिंजो स्कूल में जॾहिं मां हूंदो हुउसि, मुंहिंजो ध्यानु हमेशह बिज़नेस ते हूंदो हो, छो त मूं चयो मां पंहिंजे फादर खे सपोर्ट कयां, उनखे वॾी फैमिली हेतिरी हलाइण लाइ, त मां कॾहिं पढ़ंदो कोन हुउसि। त मूंखे जेके बि टर्मिनल एग्ज़ाम्स हूंदा उन में रेड लाइन्स हूंदियूं हुयूं, ऐं जॾहिं मुंहिंजा फाइनल एग्ज़ाम हूंदा हुआ तॾहिं मां 15 ॾींहं, महीनो 2 महीना वञी करे पढ़ी पास थींदो हुउसि। त सभु सॼो समाज, फैमिली मूंखे एकदमि नंढे याने ईअं ॾिसंदा हुआ कि मूंखे भाई हिकिड़ो राइट ऑफ करे छॾियो आहे कम्युनिटी।
त उन जे करे जेके अॼु बि ॾिसां थो हेतिरियूं सुसाइड पिया कमिट कनि नंढा छोकिरा घणेई ऐं अहिड़ियूं उन्हनि खे स्टेज अचनि थियूं उन्हनि यंगस्टर्स खे लाइ एतिरो प्रॉब्लम एंड दे फील दैट दे आर नॉट वांटेड बाय सोसाइटी एंड देर आर सो मेनी स्ट्रगल्स विच आई हैव गॉन थ्रू त आई थॉट आई कैन शेयर माई एक्सपीरियंस डोंट गिव अप यू हैव टू तव्हांजी कंटिन्यूटी हुअणु खपे ऐं सक्सेस इज़ अ बर्थ राइट इट्स नॉट अ मोनोपोली ऑफ एनी फ्यू इंडिविजुअल्स त इन जे करे घणेई अहिड़ा माना वाक़िआ हर स्टेप ते जेको माण्हू कॾहिं नर्वस थी थो वञे कामयाबियूं खां परे थो रहे ऐं समाज में हुनजी ज़रूरत ईअं महसूस थी थिए भई ही पासीरो थी विया आहे उन वक़्तु हू पंहिंजे आत्मविश्वास खे न छॾे उन बेस ते तव्हां हिन किताब में यू हैव बीन लुक्ड आउट नाउ मां ॿुधायां अफ्रीका में मां हुउसि 1960 में 150 रुपए ते मूं नौकिरी कई भोजराज हासोमल भोजसंस में त उते बि अॼु जीअं हिते असां वेंदा आहियूं ट्रक्स ते कुझु न कुझु स्लोगन्स लिखिया हूंदा आहिनि त उते ब्रोकन इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उते हिकिड़ो हर बस ते या पब्लिक ट्रांसपोर्ट ते ट्राई नो दे किल पर्सन नॉट ट्राई नो दे किल पर्सन इज़ यानी ब्रोकन इंग्लिश द मीनिंग इज़ दैट डोंट गिव अप कीप ट्राइंग हाणे अफ्रीका में जॾहिं माण्हू घणा माण्हू अनएड्यूकेटेड आहिनि वीचारा ग़रीब हुआ 1960 जी ॻाल्हि कयां दे ऑल्सो फर्मली बिलीव दैट डोंट गिव अप कीप ट्राइंग ऐं ट्राए करण सां तव्हांखे पंहिंजी मंज़िल मिलंदी ऐं घणा वीचारा माण्हू आहिनि जेके मंज़िल ते अची करे अध में छॾे ॾींदा आहिनि सो हिकिड़ो उहो अहिड़ो मैसेज उन में मिलियो कि कॾहिं बि जेको कमु कयो ऐं हर प्रॉब्लम जो सोल्यूशन आहे अॼु 150 रुपए में जॾहिं मां नौकिरी कंदो हुउसि आई वॉज द लोएस्ट पेड एम्प्लॉय त मां ॾिसंदो हुउसि मुंहिंजो मैनेजिंग डायरेक्टर मर्सिडीज़ कार में अचे थो सवे माण्हू उथी करे उन्हनि खे बीहनि था त हिकिड़े मुंहिंजे मन में हूंदो भई मां बि हिकिड़े ॾींहुं पंहिंजो अहिड़ो कमु कयां कि मां कंहिं कंपनी जो चेयरमैन थियां मूं वटि बि एतिरा माण्हू मूं वटि बि मर्सिडीज़ कार एंड टुडे आई हैव सक्सीडेड आई हैव गॉट ऑलमोस्ट 600 पीपल वर्किंग इन माई कंपनी त दिस इज़ अ मैसेज दैट एजुकेशन डोंट लुक डाउन टू अ पर्सन हू हैज़ गॉट लेस मार्क अॼु इब्राहिम लिंकन जेको अमेरिका जो प्रेसिडेंट थियो फॉर 29 years he had a continuous failure. He was defeated in small election, business loss, nervous breakdown, but he became the president of America after 29 years. He never gave up. त ॿिया बि तूं ॾिस आइंस्टाइन घणनि ई जेके आहिनि इवन इफ यू सी माइक्रोसॉफ्ट जो चेयरमैन ही इज़ अ स्कूल ड्रॉप आउट त स्कूल ड्रॉप आउट या कॉलेज ड्रॉप आउट मां उन्हनि खे पाण तमामु घटि नमूने ॾिसूं दे मे बी टैलेंटेड इन अनदर वे भई उन्हनि जो ॿिए एरिया में पढ़ाईअ में न आहे त बिज़नेस में आहे या कोई कलाकार थी सघे थो पियो उन हिसाब सां बिकॉज आई हैव गॉन थ्रू मां पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे फैमिली दे रोट मी ऑफ एवरीबडी बिकॉज मूंखे मार्कूं न मिलंदियूं हुयूं अॼु मां घणनि ई कॉलेजनि सां तमामु जुड़ियल आहियां इवन पर उन जे मां उन टाइम में गिव अप कयां हा अॼु हिन मुक़ाम ते न पहुचो कोन पहुची सघूं अॼु इन पार्लियामेंट ऑल्सो तो ख़बर आहे पंहिंजो यकीनन तव्हांजो किताब पढ़ी करे नौजवाननि खे प्रेरणा मिलंदी स्कूल में फेल थियनि था या ॿिए कंहिं लाइफ जे इम्तिहान में फेल थियनि था त नर्वस न थियनि ड्रग्स ॾे माइल न थियनि को ग़लति कमु न कनि उन ई फील्ड में जंहिंमें उन्हनि जी योग्यता आहे उन में कोशिशूं कनि यकीनन कामयाबु थींदा पर वेंदे वेंदे हिकु सुवाल मां ॿियो तव्हां खां पुछणु चाहींदुसि त तव्हां हिन सॼे जदोजहद में हिन सॼे स्ट्रगल में तव्हांजे परिवार तव्हांखे केतिरो साथ ॾिनो ख़ासि करे भाभी गीता न उन्हनि जो पूरो साथ हो मुंहिंजी डॉटर दे स्टूड बाय मी ऐं मां सम्झंदो इट इज़ अ टीम वर्क अॼु जे घर हू फ्रंट न संभालियां त मां हिन जॻह पहुचा न हा छो त स्ट्रगल बिज़नेस मूंखे पंहिंजी इस्टेब्लिश करनी विद ज़ीरो कैपिटल ऑलमोस्ट निल देन इन पब्लिक लाइफ you know I had to had so many I think it is a team work अकेलो माण्हू कुझु कोन थो करे सघे महिरबानी तव्हां आया पंहिंजो टाइम थैंक यू राम रियली सिंधी समाज अञा अॻियां वधे ऐं तूं तमामु सुठी शेवा करे रहियो आहीं गॉड ब्लेस यू एंड गॉड ब्लेस द होल सिंधी कम्युनिटी महिरबानी